मुल्क जे मक़बूल समाजी कारकुन सारिम बर्नी जी गिरफ़्तारीअ खां पोइ सभिनी खे इन ॻाल्हि ते हैरानी थी रही आहे त समाजी कारकुन ते इंसानी स्मगलिंग जा इल्ज़ाम कीअं लॻा आहिनि ऐं ओचितो संदसि गिरफ़्तारी कई सवाल उथारे छॾिया आहिनि। छो त हिन इदारे खे टीवी प्रोग्रामनि ज़रिए सुठी मक़बूलियत मिली चुकी हुई ऐं हाणे माण्हू गिणतीअ जो शिकार आहिनि। सारिम बर्नीअ खे अक्सर मॉर्निंग शोज़ में ॾेखारियो वेंदो हो जिते हू अहिड़ियुनि छोकिरुनि जूं शादियूं पिणु कराईंदो हो जिन खे संदन वालदेन ॼाए ॼम खां ई इदारे जे पींघनि में छॾे वेंदा आहिनि। सारिम बर्नीअ जी ज़ाल जो चवणु आहे त संदसि मुड़ुस सॼी ज़िंदगी हिन मुल्क लाइ वक़फ़ करे छॾी आहे ऐं हाणे मथसि ख़ुदा इल्ज़ाम आणी गिरफ़्तार कयो वियो आहे। सारिम बर्नी जॾहिं अमेरिका मां मोटियो हो त खेसि FIA जे अमलदारनि कराची एयरपोर्ट तां गिरफ़्तार कयो। मथसि इहो इल्ज़ाम लॻायो वियो त हुन गैर क़ानूनी तरीक़े सां अमेरिका जे रहवासियुनि खे ॿार हंज वठण लाइ ॾिना आहिनि। सारिम बर्नी मर्कज़ रिकॉर्ड में ॼाणायो हो त इन्हनि सभिनी ॿारनि खे जोड़ा पींघनि में छॾे विया, पर जांच में हक़ीक़त इन जे उबतड़ निकिती। जांच अमलदारनि इंकिशाफ़ कयो त इन्हनि ॿारनि खे संदन वारसनि या पोयरनि मिली भगत सां अमेरिका मोकिलियो आहे ऐं इन जो मक़सदु इहो आहे त संदन ज़िंदगी बहितर थिए ऐं हक़ीक़त में ॿारनि खे पींघे में न रखियो वियो हो। अहिड़ा 17 ॿार ॿुधाए पिया वञनि जिन में घणो करे अंग छोकिरियुनि जो आहे। अॼु सारिम बर्नीअ खे अदालत में पिणु पेश कयो वियो हो जिते FIA रिमांड जी दरख़्वास्त कई हुई। चयो पियो वञे त मामिलो एतिरो सादो न आहे जेतिरो ज़ाहिर थी रहियो आहे। सारिम बर्नी इन खां अॻु पंहिंजे भाउ जे इदारे अंसार बर्नी ट्रस्ट इंटरनेशनल सां कमु कंदो हो ऐं इहो इदारो इंसानी स्मगलिंग ख़िलाफ़ कमु कंदो आहे, पर 2012 में ॿिन्ही भाइरनि में इख़्तिलाफ़ थिया हुआ जंहिंखां पोइ सारिम बर्नी पंहिंजो इदारो शुरू करे छॾियो। 2012 में अंसार बर्नी पंहिंजे भाउ ते तनक़ीद कई हुई त हुन पंहिंजे भाउ खे इदारे मां कढी छॾियो आहे छो त हू करप्शन जे ख़िलाफ़ आहे। संदसि भाउ इदारे जे फंड्स में गोभियूं हणंदो हो। ज़रियनि जो चवणु आहे त सारिम बर्नी ख़िलाफ़ हिन कार्रवाईअ में संदसि पंहिंजा माण्हू शामिल थी सघनि था ऐं सभिनी खे ख़बर आहे त संदसि वॾे भाउ अंसार बर्नीअ जा साणसि लाॻापा ठीकु न रहिया आहिनि। ज़रियनि मूजिबि 3 हफ़्ता अॻु हिकु मुक़ामी टीवी चैनल ते अंसार बर्नीअ सारिम बर्नी ख़िलाफ़ इंकिशाफ़ कया हुआ जिन में ॿारनि जे हंज वठण वारो मामिलो बि हो। चयो पियो वञे त इहा गिरफ़्तारी असुल में अमरीकी इदारे जी शिकायत ते थी आहे। जॾहिं सारिम बर्नी अमरीका वियो हो त उते बि अमरीकी इदारा संदसि निगरानी करे रहिया हुआ। सारिम बर्नी ट्रस्ट जॾहिं को ॿार कंहिंखे हंज वठण लाइ ॾींदी आहे त इन खां अॻु 10 लख रुपयनि जो बांड वरितो वेंदो आहे। उन बांड जो मतिलबु इहो आहे त जॾहिं इहो ॿार 18 सालनि जो ख़ुदमुख़्तियार थी वेंदो त इहे 10 लख रुपया उन लाइ हूंदा आहिनि। सारिम बर्नी ट्रस्ट जी आलिया सारिम इन हवाले सां चयो हो त इहा रक़म अदालत में ॿार जे तहफ़ुज़ लाइ बांड जी सूरत में रखाई वेंदी आहे।